मलीरमा ख़बर ईंदालु सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में कायम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत में उस्तादन ऐं ॿारनि खे ॿाहिरि कढी इलाइक़े जे बासर ताला लगाए छॾिया। बासर जुल्फकार अब्बासी चवण आहे त स्कूल जी बिल्डिंग जो किरायो अदा नाहे कयो वियो, जॾहिं त इलाइक़े वासियुनि चवण आहे त सोसाइटी जे अस्पताल लाइ रखियल फिलाई प्लाट खे इंतजामिया जी मिली भगत सां हिसापती करे प्लाट इलाइक़े जे बासर खे खपायो वियो। चेयरमैन SMC इब्राहिम अबड़ो जो चवण आहे त अस्पताल लाइ रखियल फिलाई प्लाट बासर पुलिस DSP जुल्फकार अब्बासी मार्केट ठाहे छॾी, जॾहिं त साॻी बिल्डिंग में सरकारी ऐं प्राइवेट स्कूल हलंदड़ आहे जिन खां बि भाड़ो वरितो वञे थो। उस्ताद ऐं स्कूली ॿारनि एहतजाज कंदे फौरी तौर ते स्कूल खोलण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।